वेलकम बैक। अहम खबर है कराची का वसनासी सिंध हुकूमत स्टील मिल्स के बहाल करण चाहे थी। वरी वजीर सैयद मुराद अली शाह जो चवड़ा है मचाना तो स्टील मिल से मुलाजमन का मसला हल किया वजन। वरी वजीर सैयद मुराद अली शाह जो चवड़ा है स्टील मिल लाए 700 एकड़ ज़मीन रखी वही है। वरी वजीर सैयद मुराद अली शाह की सदारत हेठ पाकिस्तान स्टील मिल से मसलन ते इजलास थियो। स्टील मिल से चेयरमैन शमशाद कुरैशी वरी वजीर के मसलन का आगाह किया। वरी वजीर सैयद मुराद अली शाह की स्टील टाउन के पानी की फराहमी बहाल करने की हिदायत की गई। अपडेट कनासी स्टील टाउन में स्कूल ऐं कॉलेज खोलिया वञनि। वरी वजीर सैयद मुराद अली शाह जो चवड़ा है खबर वासा शेर कनासी कराची का सिंध हुकूमत स्टील मिल्स के बहाल करण चाहे थी। वरी वजीर सैयद मुराद अली शाह जो चवड़ा है मां चाहियां थो त स्टील मिल्स जे मुलाजमन जा मसला हल कया वञनि। खबर वासा शेर कनासी स्टील मिल लाए 700 एकड़ ज़मीन रखी वही है। वरी वजीर सैयद मुराद अली शाह की सदारत हेठ पाकिस्तान स्टील मिल्स जे मसलन ते इजलास थियो है। स्टील मिल्स के चेयरमैन शमशाद कुरैशी वरी वजीर के मसलन का आगाह किया। वरी वजीर सैयद मुराद अली शाह जी स्टील टाउन के पानी की फराहमी बहाल करण की हिदायत। स्टील टाउन में स्कूल ऐं कॉलेज खोलिया वञनि। वरी वजीर जोड़ो चवड़ा है अपडेट के वाक़े कराची में सिंध हुकूमत स्टील मिल्स के बहाल करण चाहे थी। मां चाहियां थो त स्टील मिल जे मुलाजमन जा मसला हल कया वञनि। वरी वजीर सैयद मुराद अली शाह जो चवणा है स्टील मिल लाए 700 एकड़ ज़मीन रखी वही है। वरी वजीर सैयद मुराद अली शाह की सदारत हेठ पाकिस्तान स्टील मिल के मसलन ते इजलास। स्टील मिल के चेयरमैन शमशाद कुरैशी वरी वजीर के मसलन का आगाह किया। तफसील मालूम नासी आसिफ जतोई का अपडेट कजो। जी ता बुधाएं त सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत में पाकिस्तान स्टील मिल जे मसइलनि बाबति अहम इजलास थियो आहे, जंहिंमें सूबाई वज़ीर सरदार शदीद मेमण, ज़िया हुसैन लंजार, शाहीन सईद गनी, वकार मैदी समेत जेको आहे सो चीफ सेक्रेटरी आसिफ हैदर शाह ऐं आईजी सिंध जेके से मौजूद हुआ। जंहिंमें पाकिस्तान स्टील मिल जा जेके पोरियत अॻुवान हुआ उहे बि शामिल हुआ। ऐं इन जेका इजलास में इहो तय कयो वियो त जेको धरणे दौरान जेको पोरियत हुयो सलीम खुश्क जेको आहे सो दिलि जो दौरो पवण सबबि फौत थी वियो, जंहिंखे जेको आहे 50 लख रुपयो ॾियण जो ऐलान कयो वज़ीर आला सिंध पारां। वज़ीर आला सिंध पारां यकीन दयानी कराई वई त स्टील टाउन जी जेको आहे सो पाणी जेको आहे फिलफोर बहाल कयो वेंदो ऐं गैस खे बहाल करण जा हुकुम जारी कया। ऐं इन सां गॾु जेके पोरियत जेके ताज़ा जेके स्टील मिल मां बरतरफ़ कया विया हुआ 1370 उन्हनि खे जेको आहे सो इन जो चवणो हुयो त वज़ीर आला जो त आउं वज़ीर आज़म सां ॻाल्हाईंदुसि ऐं हिन मसइले ते जेको आहे सो कोशिशि कंदुसि त जेके पोरियत जेके बरतरफ़ कया विया आहिनि उन्हनि खे जेको आहे सो बहाल करायो वञे। जी ठीक है, मेहरबानी अवां जी अपडेट करण लाइ।